अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। खान वाण मां परवेज़ हुसैन बंड जी क़ादरी तहरीक यूनिट देहात पारां सैयद सजाद अली शाह जीलानी जे अॻुवाणी में दरगाह मोहसन शाह जीलानी देहात जे सज्जादा नशीन सैयद जुमन शाह जीलानी जे भरपूर तावन सां पीरां पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जी यारहीं शरीफ़ जो सालियानो जलसो थी गुज़रियो। जलसे ख़िताब कंदे मशहूर आलमन सगोरन सैयद मोहम्मद इस्माइल शाह जीलानी, हिसो वारो सैयद सिराज अहमद शाह जीलानी, मुफ्ती अब्दुल रब सिंधी, सैयद सजाद अली शाह जीलानी, सैयद सोहेल अहमद शाह जीलानी ऐं ॿियनि चयो त दिलबर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह आले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद अलैहि सलाम हसनी हुसैनी सैयद आहे ऐं संदसि बेशुमार करामतूं दुनिया ॾोह मिसाल बणियल आहिनि। हिन वधीक चयो त जेको पीरां पीर दस्तगीर रहमतुल्लाह जी दामन वठी दस्तबरदार थियो आहे उनखे का मुश्किल पेश न ईंदी। जॾहिं त जलसे में सिंध जे मशहूर नात ख़्वाननि वकील अहमद पंवर, मोहम्मद शोएब सूमरो, आजिद अली कासमी ऐं ॿियनि नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं दिलबर दस्तगीर जे शान में मुनक़बतूं ॿुधाए जमात ते वजतारी करे छॾी। जलसे में क़ादरी तहरीक यूनिट देहात जे सदर गुलज़ार सहतो, नायब सदर गुलाम नबी भंड, जनरल सेक्रेटरी परवेज़ हुसैन भंड, प्रेस सेक्रेटरी आजिज़ इम्तियाज़ नूह पोटो, सज्जाद अहमद नूह पोटो, हाफ़िज़ महरूफ़ कलोड़ो, आबिद हुसैन राजपूत, अब्दुल जब्बार राजपूत ऐं कारकुननि समेत आस पास जे सभी अक़ीदतमंदनि शिरकत कई। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।